नाज़िर लाड़काणे में ग़रीब न्याणियुनि खे हुनरी सिख्या ॾियण लाइ मुफ़्त सिलाई सेंटर खोलियो वियो आहे। ॾिसूं था लाड़काणे मां अकरम शेख जी रिपोर्ट। होमलेस सदका इंटरनेशनल फाउंडेशन लाड़काणो ऐं बाराका एड जे तावन सां लाड़काणे में गरीब न्याणियुनि लाइ मुफ़्त सिलाई सेंटर कायम कयो वियो आहे, जंहिंजो इफ्तिताह गुणो मेयर खैर मोहम्मद शेख जिन कयो। इन मौके ते मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चेयरमैन होमलेस सदका इंटरनेशनल फाउंडेशन लाड़काणो सदरुद्दीन शेख, वाइस चेयरमैन शेख सरफराज, डायरेक्टर सेविंग सेंटर शबाना मंजूर, प्रोफेसर मंजूर हुसैन ऐं हाजी अब्दुल सत्तार शेख चयो त असां लाड़काणे में गरीब न्याणियुनि लाइ मुफ़्त सिलाई सेंटर खोलियो आहे। इन सेंटर में असां हिक माहिर लेडी टीचर भी रखी आहे जेका न्याणियुनि खे बेहतरीन सिलाई जी सिख्या ॾींदी। लाड़काणे जी गरीब मुस्तहिकिन जेके न्याणियूं आहिनि 30 उन्हनि जे लाइ असां ही सिलाई सेंटर क़ाइमु कयो आहे, जंहिंजो अॼु इफ्तिताह थी वियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहे जेके इन्हनि खे असां सेखारण खां बाद में असां इन्हनि लाइ 2 जेके आहिनि टीचर्स रखियूं आहिनि, उन्हनि खे सेखारे ऐं इन्हनि खे असां सिलाई जेको आहे मशीन, टेबल ऐं इलेक्ट्रिक मोटर ऐं सर्टिफिकेट कुझु उन्हनि खे असां कैश ॾेई इन्हनि खे असां त जीअं पंहिंजे घर में वञी रोज़गार सां लॻनि, बजाए कंहिंजे अॻियां हथु फेराइण जे उहे जेको आहे पंहिंजो रोज़गार सां लॻी पाण कमाए ऐं पंहिंजे घर हलाए सघनि। ऐं ट्रेनिंग सेंटर खुली रहियो आहे जंहिंमें औरतुनि खे मशीनियूं ॾींदियूं, उहो पंहिंजो रोज़गार कंदियूं ऐं उन्हनि खे इन ई हिसाब सां रोज़गार कंदियूं त उहे पंहिंजे पाण कमाए करे ऐं पंहिंजो जेको आहे उहे जेको आहे मशीन हलाए ख़र्च कंदियूं। जेके सिलाई कराइण ईंदा उन लाइ बि उनखे सस्ते रेट ते मिलंदी त इहो बहितर आहे। कोरोना जे हिन ॾुखे दौर में अहिड़ा अमल करणु मां सदरुद्दीन शेख साहब ऐं अब्दुल सत्तार शेख साहब खे निहायत मुबारक ॾियां थो। जंहिंमें गरीब न्याणियुनि खे तक़रीबन 30 गरीब न्याणियूं आहिनि जिन खे असां सिलाई बि सेखारींदासीं ऐं उन्हनि खे सिलाई सेंटर खां पोइ प्रोफेशनली सर्टिफिकेट भी ॾिनो वेंदो ऐं सिलाई मशीन भी ॾिनी वेंदी। उन बच्चियों के लिए वसीला बनाया जो घर में बैठ के, घर की 4 दीवारी में बैठ के अपने हस्बैंड का, अपनी फैमिली का, अपने बहन भाइयों का बहुत अच्छा सा सर्वाइव कर सकती है। असां ॾाढो ख़ुशि थिया आहियूं जो असांजे ग़रीब न्याणियूं जेके आहिनि उहे सिलाई जो कमु सिखी ऐं पंहिंजे घरनि में वञी उहो उन्हनि खे ॾींदासीं। असां सिलाई मशीन बि असांखे लाड़काणे में काफ़ी अददियूं हुयूं जेके चवनि पिया असां इज़त रोज़गार खां चाहियूं था, त उन्हनि जे लाइ असां इहो ई पाण में होमलेस सदका इंटरनेशनल फाउंडेशन चैप्टर लाड़काणे तरफ़ूं असां इहो डिसाइड कयो समूरी टीम जेका आहे त छो न हिते सिलाई सेंटर हुजे फ्री ऑफ कास्ट जेको हुजे ऐं न्याणियूं उहो सिखी ऐं जेको असां उन्हनि खे आख़िर में जेको बि समूरो सामान आहे उहो न्याणियुनि खे गिफ्ट ॾींदासीं। बेरोज़गारी एॾी वधी रही आहे असांजे पाकिस्तान में, मुल्क में, त असां बेरोज़गार न्याणियूं जेके आहिनि असांजो मज़दूर घराणनि सां वाबस्तगी, त असांजी कोशिशि आहे त उन्हनि खे असां हिकिड़ी सिलाई सेखारे हिकिड़ी सेंटर थ्रू असां उन्हनि खे हिकिड़ी एड ॾेई छॾियूं ऐं जीअं उहो पंहिंजो हिकिड़ो रोज़गार करे सघनि। जेके हाणे ॾिसो था त बेरोज़गारी घणी आहे, ख़ासि करे औरतुनि में, उहे वीचारी घर में वेठियूं आहिनि, उन्हनि खे उन्हनि जी भलाई लाइ असां हीउ प्रोग्राम शुरू कयो आहे जीअं ही पंहिंजो कमु सिखी करे सिलाईअ जो ऐं पंहिंजे घर में पंहिंजी रोज़ी हासिलु करे सघनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ते इनिसार करण बजाए असांखे रोज़गार जा मौक़ा पैदा करणु घुरिजनि, जंहिंसां औरत रोज़गार ज़रिए पंहिंजे घर जो गाॾो हलाइण में घर जे मर्द जो सहारो बणिजी सघे त जीअं हू मुआशी तौर मज़बूत बणिजी सघनि। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेहरान टीवी न्यूज़, लाड़काणो।